हेलो फ्रेंड, अस्सलाम वालेकुम। हाणे हीउ थोरो हिकिड़ो हिसाबु आहे, उहो ॾिसो। इन में लिखियो पियो आहे 4 प्लस 0.4 प्लस 0.04 प्लस 0.004। ठीकु आहे। हाणे हिन में तव्हां ॿुधायो त कहिड़ी वॾी रक़म कहिड़ी आहे। ठीकु आहे, हिन में वॾी रक़म कहिड़ी आहे? हीअ रक़म वॾी आहे या हीअ वॾी आहे या हीअ वॾी आहे या हीअ वॾी आहे। ठीकु आहे, त हाणे हीअ सभिनि खां वॾी जेकी आहे उहा 4 आहे। ठीकु आहे, त पहिरीं तव्हां छा लिखंदा? 4 लिखंदा। ठीकु आहे, 4 लिखियो तव्हां। उन खां पोइ छा आहे? पॉइंट 0, त 0 हिन पासे आहे त पाण 4 जे हेठां 0 ॾींदासीं ऐं .4 लिखंदासीं। ठीकु आहे, इहो सम्झी वञो, इहो हिसाबु एन बी आहे। वरी उन खां पोइ पॉइंट हिन खे था खणूसि, पॉइंट जे हेठां पाण पॉइंट रखी, हिन पासे 0 आहे, हिन पासे 0 ऐं 4 आहे। ठीकु, वरी हीअ रक़म था खणूसि, पॉइंट जे हेठां पॉइंट रखीसीं, हिन पासे 0 आहे, 0.004। ठीकु, सम्झ में ॻाल्हि अचे पई। हाणे हे छा करणा आहिनि? पाण खे प्लस करणा आहिनि। हाणे हिन में आसान तरीक़ो कहिड़ो? पंहिंजा ज़ीरा रखो। हिते पंहिंजो ज़ीरो रखोसीं, का ॻाल्हि कोन्हे, रखी छॾियो। ठीकु आहे, हिते कुझु कोन्हे माना 0 आहे, हिते कुझु कोन्हे माना 0 आहे। ठीकु आहे, हिते बि 0, हिते बि 0, हिते बि 0, पंहिंजे तरफ़ां तव्हां रखी सघो था हिसाबु करण लाइ। ठीकु आहे, हाणे ही पाण प्लस कंदासीं, सफ़ा सवलो आहे। 4, हे 4 थिया, हे 4 थिया, पॉइंट जिते आहे उते पॉइंट रखबी ऐं हे 4 थी विया। ठीकु आहे, जवाबु अची वियो। वरी इहो हिसाबु छॾे ॾियूं आहे, वरी बि कमेंट्स पिया अचनि त हीअ हिसाबु। ठीकु आहे, हाणे हीअ ॻाल्हि सम्झ में अची वई, त इहो सफ़ा सवलो आहे। हाणे अहिड़े नमूने कीअं बि तव्हां करे सघो था। थैंक यू।